बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हक मौजूद या अली मदद। अल्लाह तालु फ़कीर जो आहे श्रमा पैम समा। इन हीअ मुंहिंजी ॻाल्हि सचियते अमी कयो वेसा। दरशान विलादत बासादत बफरमान रब्बुल मनान हज़रत मखदूम फ़ख्रुल औलिया हज़रत फ़कीर मौला मखदूम सैयद फ़कीर महदी साईं कुतुबुज़्ज़मान महबूब आलम। पहिरीं माह रजबुल मर्ज साल 1286 हिजरी बमुताबिक साल 1870 ईस्वी। जाए विलादत शहर शाहपुर जहानिया। ॻोठ हज़रत मखदूम सैयद इमाम बख्श शाह जहानिया। लग दरगाह शरीफ हज़रत मखदूम हसन जहानिया बांदी मोक बुखारी में थी। पाण वलीउल्लाह हुआ। संदन लक़ब घणाई आहिनि जहिड़ोक महदी इमाम, आधूत, मिस्कीन, लावतन, सैलानी, फ़कीर साईं वग़ैरह वग़ैरह। संदन हाल विलादत मोहतरमा वालदा शरीफ बीबी पाक जन हिन तरह फरमाइनि था त पाण अञा असांजे शक में मुबारक में हुआ त संदन करामतूं ज़ाहिर थियण लॻियूं। संदन मोहतरमा वालदा शरीफ बीबी पाक जन फरमाइनि था त संदन विलादत वक़्त संदन वालिद बुज़ुर्गवार साहब हज़रत मखदूम सैयद इमाम बख्श शाह जहानिया जन पंहिंजे घर ख़ैर की हुआ। दरगाह शरीफ़ खां अटकल 10-12 मेल खनि ॿाहिरि ॻोठ मिठू खान वॻण ॾांहुं उसिया हुआ। मिठू खान वॻण ऐं ॿिया उन जे क़ौम जा माण्हू पाड़ेसरी ॻोठ हज़रत मखदूम हसन जहानिया बांदी मोग बुखारीअ जा मुरीद हुआ। मिठू खान वॻण सभिनी मुरीदनि जे तरफ़ां हज़रत मखदूम सैयद इमाम बख्श शाह साहब जन खे दावत ॾेई वठी विया हुआ। 3 रातियुनि गुज़रण बैदि असां बफ़रमान रब्बुल मनान हज़रत फ़कीर मौला बवक़्त सुबुह सादिक तौलिद थिया। असांखे इहा ख़बर हुई त मखदूम साहब जन फरमाए विया हुआ त का बि तकलीफ़ या ज़रूरत पवे त असां मिठू खान वॻण जे ॻोठ हूंदासीं। तव्हां फ़ौरन असां ॾे इतिलाह लाइ ख़लीफ़े खे मोकिलींदा। पोइ जीअं असांखे फ़र्ज़ंद अर्जुमंद तौलिद थियो त असां बानीअ खे सॾे चयोसूं त ख़लीफ़े खे चओ त यकदमि घोड़े ते चढ़ी ॻोठ मिठू खान वॻण वञे ऐं उहो इतलाह हज़रत मखदूम सैयद इमाम बख्श शाह साहब जन खे वञी करे त तव्हां साहबनि खे घर में फ़र्ज़ंद तौलिद थियो आहे। हवेली पाक तां बफ़रमान बीबी पाक साहिबा जन जे ख़लीफ़ो घोड़े ते सवार थी ॻोठ मिठू खान वॻण पहुतो। परे खां मिठू खान वॻण में वॾे हुजूम सां गॾु हज़रत मखदूम सैयद इमाम बख्श शाह साहब जन खे ॾिसी टुप ॾेई घोड़े तां लही पेरे पियादो अची मखदूम साहब जन जे क़दमनि शरीफ़नि ते वॾे अक़ीदत सां सजदो कयाईं ऐं खैन मुबारकबाद पेश कयाईं। हज़रत मखदूम सैयद इमाम बख्श शाह साहब जन ख़लीफ़े खां पुछियो त मुबारकूं घणई क़िस्मनि जूं थींदियूं आहिनि, तव्हां अलाए कहिड़े मुबारक खणी आया आहियो।
ख़लीफ़े बाद हथ ॿधी अर्ज़ु कयो त क़िबला, तव्हांखे घर में फ़र्ज़ंद तौलिद थियो आहे। मूंखे अंदरां हवेली पाक तां तव्हां ॾांहुं मोकिलियो अथनि त साहिबज़ादे जे वालिद बुज़ुर्गवार जन खे हीअ ख़ुशीअ जी ख़बर वञी ॾे ऐं तव्हां साहिबनि जन जी बि तलब कई वई आहे जो तव्हांखे बि ओॾां दरगाह शरीफ़ ते ज़रूरु हलणो पवंदो। उहा ख़बर मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि ॿुधी ॾाढी ख़ुशीअ सां पंहिंजे मुर्शिद पाक हज़रत मखदूम सैयद इमाम बख़्श शाह साहिब जन खे संदन फ़र्ज़ंद ॼमण जो ॿुधी सवनि जे तइदाद में अची मुबारकूं ॾिनियूं ऐं साणनि गॾिजी नचंदा कुॾंदा झुमरियूं हणंदा ख़ुशीअ जा गीत ॻाईंदा ऐं मौलूद शरीफ़ पढ़ंदा मिठू ख़ान वॻण जे ॻोठ खां अची दरगाह शरीफ़ ते पहुता। पाण हज़रत मखदूम सैयद इमाम बख़्श शाह साहिब जन मुरीदनि जी जमायत खे पंहिंजी उताक में छॾे पाण पंहिंजे हवेलीअ ते पहुता। घर में तशरीफ़ रखण सां पाण पंहिंजे मोहतरमा बीबी पाक साहिबा खे मुबारकबाद चई फरमाइण लॻा त साहिबज़ादा किथे आहिनि। दाई साहिबज़ादा खे खणी अची हज़रत मखदूम सैयद इमाम बख़्श शाह साहिब जन जे झोलीअ में ॾिनो। पाण पंहिंजे साहिबज़ादा खे ॾिसी हैरान थी विया ऐं पुछण लॻा त छा ॼमण खां वठी हिन ई हाल में हुआ। संदन मोहतरमा सैयदा फरमाइण लॻा त विलादत वक़्ति साहिबज़ादा जो उहो हाल आहे जो तॾहिं असां तव्हां ॾांहुं जल्द माण्हू रवानो कयो हुओसीं। हज़रत फ़कीर मौला जन जो ज़हूर थियणु हिकु अजीब ग़रीब हो। ॼमण शर्त पाक व साफ़ बदन जो गुस्ल ॾियण जी का बि ज़रूरत कान हुई। अखियूं बिल्कुलु बंदि हुयूं ऐं बदन उज़वनि चुरण पुरण खां बिल्कुलु बंदि हुआ ऐं ॼमण खां वठी उन ई विच में खीर नोश करणु न फ़रमायाऊं मिसल मुर्दा ॿार जे हुआ। संदन वालिदा शरीफ़ पंहिंजे फ़र्ज़ंद जो हीअ हाल ॾिसी रोअण लॻा त ए परवरदिगार आलम, तो पंहिंजे रहमत सां जीअं अता कयो आहे तीअं तहिड़ी तरह बख़्श। संदन वालिद बुज़ुर्गवार साहिब हथनि ते खणी हिकु कन में आज़ान ॿिए कन में अकामत ॾेई संदन इस्म शरीफ़ सैयद ग़ुलाम महदी रखियो। इस्म शरीफ़ रखण शर्त पाण उज़वा हणण लॻा ऐं अखियूं खोले पंहिंजे वालिद शरीफ़ जे मुंहुं मुबारक ॾांहुं ॾिसण लॻा। वराए मुंहुं मुबारक फेराए ॿिए तरफ़ पंहिंजे मोहतरमा वालिदा शरीफ़ जो मुंहुं मुबारक ॾिसण लॻा। संदन वालिद बुज़ुर्गवार हज़रत सैयद मखदूम इमाम बख़्श शाह जहानिया साहिब जन पंहिंजे मोहतरमा ज़ोजा शरीफ़ ऐं वालिदा हज़रत सैयद ग़ुलाम महदी खे फ़रमाइण लॻा त तव्हांखे दिलि में ख़्यालु हुयो त हीउ ॿार शकऊं शायदि मुर्दा ॼाओ आहे जो न ॻाल्हाए थो न वरी बदन चोरे थो न साह खणे थो। सामत हुअण सबबि तव्हांजा उहे दलील ग़लति हुआ। परवरदिगार आलम जॾहिं पंहिंजा आशिक़ हिन दुनिया ॾांहुं मोकिलींदो आहे त उन्हनि जूं पंहिंजूं ख़ासि निशानियूं मुक़ररु कंदो आहे। हीउ बि तन मां हिकु आशिक़ आहे। पोइ त तमामु अवाम ॿुधी अचणु शुरू कयो
ऐं पाड़े जे पस गिरदाए जूं आम व ख़ासि औरतूं मुबारकबाद लाइ हवेली शरीफ़ ते अची गॾु थियूं। केतिरा ई ॾींहं ख़ुशीअ जा गीत ॻाईंदियूं रहियूं। बहरहाल ॼमण खां वठी का बि शइ न खाधाऊं ऐं ज़बान बंदि हुई। बीबी साहिबा जन पंहिंजे मोहतरम ख़ावंद साहब जन खे फरमायो त साहिबज़ादा न खीर पीअनि था ऐं न वरी का थनी पीअनि था, तव्हां संदन तबियत ॾिसो। संदन ख़ावंद हज़रत मखदूम सैयद इमाम बख्श शाह साहब जन वालदा शरीफ़ हज़रत मखदूम सैयद ग़ुलाम महदी साहिबज़ादा जन खे फरमायो त हिते केतिरियूं ग़रीब औरतूं वेठियूं आहिनि, हुननि में का ग़रीब ॿार वारी औरत खे सॾियो। पोइ हिकु औरत नाले राहत ज़ात जी नूनारिण चन्ना वेठल ॻोठ नगर मकान जी हुई ऐं हिकु ग़रीब यतीम ॿार वारी हुई। पाण उन माईअ खे सॾे पहिरियों खीर उन यतीम ॿार खे पियारियाऊं। तंहिंखां बाद हज़रत फ़क़ीर मौला जन नोश करणु फरमायो ऐं संदन वालदा मोहतरमा जन ॾांहुं इशारो करे संदन वाल साहब फरमायो त हीउ साहिबज़ादो अॻु में का बि शइ न खाइणु पसंदि कंदो, छो त हीउ ग़रीब नवाज़ ग़रीब परवर नींगर आहे। पोइ ग़रीबीअ जो ज़मानो घणो हुओ। केतिरनि ई पाड़ेसरी ग़रीब औरतुनि पंहिंजा घर छॾे अची हज़रत फ़क़ीर मौला जन जे घर हवेलीअ में रहणु लॻियूं। महज़ हुन लाइ त उन्हनि वीचारनि औरतुनि खे का बि वसियत कान हुई ऐं बिल्कुलु बेवा यतीम ॿारनि जूं माइरूं हुयूं ऐं खीर वग़ैरह जा बि ग़िज़ा हज़रत फ़क़ीर मौला जन लाइ तयारु थींदी हुई त पहिरियां ई उन्हनि ग़रीब औरतुनि जे यतीम ॿारनि खे पहिरियों ई वंड मिलंदो हो ऐं पाण बैदि में खाइण पीअणु फरमाईंदा हुआ। संदन ॼमण खां अॻु ॼमण खां बैदि सखावत करामत जूं निशानियूं अहिड़ी तरह पधरियूं थींदियूं रहियूं। पाण बचपने खां वठी करे संदन कबीरी उमिरि ताईं सखावत कयास रहमदिल ऐं नेक मर्द हुआ। मज़हर में आहे महदी माहिर हैदरे करार हमरा, इन मुंहिंजी ॻाल्हि सचीअ ते अमी कयो वेसा। हक़ मौजूद या अली मदद।